सिंधी सुराण जे अॼु जे एपिसोड में तव्हांजी आजिया आहे। अॼु जे शख्सियत जी ज़िंदगीअ जूं के झलकूं तव्हां ॾिसंदा। हू न सिर्फ़ हिकु प्रोफेसर हो, पर हिकु अदाकार, गायक, कहाणीकार, नाटककार, नॉवल निवीस, मज़मून निगार पिणु हो। प्रोफेसर राम पंजवाणी, सिंधियुनि जो एलची। पंजवाणी साहिब खे साहित्य अकादमीअ जो इनाम मिलियो 1964 में ऐं पद्मश्री जे लक़ब सां नवाज़ियो वियो 1981 में। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल। वियो चेटी चंद्र सिंधियत दी बणाए राम पंजवाणी। वियो ईअं नात सिंधियत जो वॼाए राम पंजवाणी। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। दादा राम पंजवाणी सिंधियुनि खे पंहिंजे अष्टदेव झूलेलाल साईं सां मिलायो, जीअं महाराष्ट्रनि खे लोकमान्य तिलक मिलायो पंहिंजे अष्टदेव गणेश भॻवान सां। चेटीचंड खे सिंधियत ॾींहुं करे मल्हाइण जो सॾु ॾिनो अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा, पर हिन खे मशहूरु कयो प्रोफेसर राम पंजवाणीअ। वाधायूं, वाधायूं, वाधायूं। सुब्रमण्यम साहब, आप जज हैं, किसकी आवाज बड़ी? तो एक बार और आप। एक बार और हो जाए। वाधायूं, वाधायूं, वाधायूं। वाधायूं, वाधायूं, वाधायूं। चल ही साल तहां सभिनी जे वास्ते जेके अॻियां साल थिया आहिनि, तिन खां वधीक वधीक सुठो थींदो, त हिन खां वधीक बहितर थींदो। सदाई ख़ुशि हूंदो सिंधी, सदाई आबाद हुजो। भगत कंवरराम, लाडली, झूलेलाल, रायडियाज, शल धीअरनि ॼमन, इंसाफ़ किथे आ, इन्हनि सभिनी फिल्मुनि जूं कहाणियूं लिखियूं दादा राम पंजवाणीअ। आहे न आहे नॉवल ते फिल्म ठही झूलेलाल। ही तुझो इंसाफ है, ही तुझो इंसाफ है। चल पुछा लाल साईं, जिनके घर में हूंदा हुजे, तिनके घर में चोट चकाई, मुझे घर जो ॾीओ साईं, जिनजा झोल खाली हुजनि, तिनजा झोल भरी, मुझो भरियल झोल खाली करे छॾ। मूंखे अंधो कई, मूं कुझु न चयो, भला हिन अंधे जो आसरो छो खसे? तूं ईअं छो कयो जिंदा? तूं ईअं छो? मूंखे जवाब ॾे, जवाब ॾे। नेणनि जो नूर खसे पर अंदर जी जोत न खसे सघियो। रमेश वियो, गोया अंधे जी लठ खसे वियो, पर पंहिंजो प्यार न खसे सघियो। रमेश वियो त संसार खे कहिड़ी कमी पई, कहिड़ी कमी हिकु समुंद्र खे जे हिकु बूंद उॾामी वञे, कहिड़ी कमी हिकु वण खे जे पन छुजी पवे, कहिड़ी कमी रेगिस्तान खे जे हिकु वारीअ जो तिनको उॾामी वञे।
जेकी करे सो वाह वाह। रहम तुंहिंजो दम बदम, जुल्म तुंहिंजो गाह गाह। हीअ बि तुंहिंजी वाह वाह, हूअ बि तुंहिंजी वाह। खिन में ठाहे खिन में ड्राहे, मर्ज़ीअ जो मालिक भॻवान, माण्हू मिटीअ जो आ इंसान। मां दासन जो दासो दूल्ह, तूं शाहन जो शाह। जिंदा जलपति वीर वरण तूं, हीणन जो हमराह। ॿुॾंदड़ ॿेड़ा तिख मां तारी, तूं ई मीर मला। दुनिया दुखन संदो दरिया, तूं ई पार पुॼाए जे पातनी। जल चमकाए थल चमकाए, सारो जग चमकाए। रोशन सब जी राह बणाए, रोशन सब जी राह बणाए। तुंहिंजी अमर मशाल झूलेलाल, झूलेलाल झूलेलाल, झूले झूले झूलेलाल। फिल्म लाडलीअ में दादाराम पंजवाणी बणियो हिकु ग़रीब मास्तर। बल्लू चो दादा। अञा ॿार न मोटिया। अची दादा ख्याल करे। हलो दादा, अची आसी। अची विया पुट? हाँ दादा। छो श्याम, तूं चुप चुप थो लॻी, मुंझल मुंझल थो लॻी? न न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। छो को आदर में कमी पई छा? राधा त ॾाढी चाह सां मिली, ॾाढी ख़ुशि हुई दादा। ऐं बैरिस्टर साहब? हू अलबत दादा, महिमान तमामु घणा आया हुआ न, उन करे। बाबा, हुन जो परवाज़ आसमान में, असांजा पेर पृथ्वीअ ते। किथे चंड जो चमकाट ऐं किथे ॾीए जी लाट। दुनिया में इज़त आहे जान। मां बि त शाहूकांडो सां उथां विया थो। माण्हू छा चवंदा? चवंदा छा को लूलो लंगड़ो को चेरियो छोकिरो या टको ई न मिलिस। सोचो, भले सोचो, पर पोइ मूंखे मैं न ॾिजो। हाँ, पर किशोर खे ख़बर न पवणु खपे। हू छोकिरो तमामु ज़िद्दी आहे, कमु ई डावाडोल करे विझंदो। हू ज़िद्दी आहे त मां बि हुनजो पीउ आहियां। समाज में रहणो आहे त समाज जे नियम अनुसार हलणो आहे। चङो, मां हलां थो। शेर साहब, मुंहिंजी पत रखो। मुंहिंजो मान मिटीअ में न मिलाए, मुंहिंजी इज़त सरे बाज़ार रुसवा न करे। मां बर्बाद थी वेंदुसि। मूं वटि 10,000 हुजनि त पंहिंजे न्याणे खां वारे न रखां। चओ त चमड़ी लाहे ॾियां। बाक़ी शेर साहब, हिन टोपीअ जी इज़त ये तके वाली टोपी। शेर साहब, थी करे पी जे टोपीअ खे लत न हणो। आ वठो ई 10,000 रुपया। श्याम दादा, दिल जा करो, सब ठीक थींदो। कहिड़े क़िस्म जो सौदो आहे? सौदो आहे, नेम आहे, दस्तूर आहे। पर हिन शादीअ में त ॾेती लेती थियणी कान्हे। ये देती लेती थियणी कान्हे त शादी थियणी कान्हे। मुहूर्त निकिरी चुको आहे, महिल टरण कोन ईंदुसि। शादी थींदी आहे, ज़रूर थींदी। थींदी त मुंहिंजे लाश ते थींदी। रोज़ नंबरनि जा दर्द का पियो ॾी। मरंदे नेठि घणा दफ़ा छेलनि जो को ख़्यालु करी थो। पुट अचु, मास्टर साहब तई भलो। दादाराम पंजवाणी जॾहिं जामो पाए छेर वधी फेरड़ी पाईंदो हो त सभिनी खे यादि ॾियारींदो हो भगत कंवर राम जी। सिंधुअ जे किनारे ऋषिन ज्ञान पातो, सिंधुअ जे किनारे किनारे ऋषिन ज्ञान पातो। फ़क़ीरन ऐं संतन हो सच खे सुञातो, सच खे सुञातो। कविन जोड़ियो क़ादिर ऐं कुदरत सां नातो। है शहीदन ऐं शेरन लड़ी रंगुलातो। विया सिंध तां सिर बिवारे, सुहिणा साईं विया सिंध तां सिर बिवारे। ओ सिंधुअ जे किनारे सुहिणा, सिंधुअ जे किनारे, सिंधुअ जे किनारे ढोलणा, सिंधुअ जे किनारे।
दादा सिंधियुनि जे जुदा जुदा प्रोग्रामनि में वञी धूम मचाईंदो हो ऐं माण्हुनि खे मंत्रमुग्ध करे छॾींदो हो। ये तो समझा त कोटली जे पूरे ते पहुतो आहियां। अरे उहा ख़बर अथव त मां छा थो सम्झां त मां लालकाने में डोकरी जे शहर में असां मोहने जो दड़ो घुमजी थी रहिया आहियूं जेको 5000 सालनि जो सदाईं ख़ुशि हूंदो दोस्त मां चओ जेको चवंदो झूलेलाल दादा राम पंजवाणी जो सुपनो हो सीता सिंधु भवन। ज़रूरी नाहे त अखियूं बंदि हुजनि ऐं निंड हुजे ऐं तॾहिं को सुपनो ॾिसिजे। सुपना त खुलियल अखियुनि सां बि ॾिसी था सघजनि। दादा जी मन जी चाहना हुई हिकु सिंधु भवन, हिकु मंदिर न पर हिकु सभ्यतिक मर्कज़ हुजे सिंधियुनि लाइ। ठाकुर चावला ऐं श्रीमती पारू चावला जी रहबरीअ हेठि अॼु सीता सिंधु भवन हिकु सभ्यतिक मर्कज़ आहे सिंधियुनि लाइ, सिंधियुनि जो। गीत हुन झूलेलाल ते लिखियो, उहो बि यादि ताज़ी करण लाइ पारू तव्हांजे अॻियां पेश थी करे। दादा राम पंजवाणीअ जहिड़ो फसीह ज़ुबान सिंधियुनि में अञा पैदा कोन थियो आहे। खेसि ॾात मिलियल हुई मोहींदड़ नमूने ॻाल्हाइण जी। मुंहिंजो परिवार ॾाढो वधी वियो अथव। जिते निहारियां उते मुंहिंजूं धीअर बीठियूं आहिनि, मुंहिंजूं भेनर बीठियूं आहिनि, मुंहिंजा पुट बीठा आहिनि। तंहिं करे मां दिलि में ख़्यालु कंदो आहियां, कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि माण्हू, साईं तव्हां सुञाणो था, ऐं चइबो आहे हा, सुञाण न सुञाण चइबो आहे हा। मुहांडो त लॻे थो, नाला नथा अचनि। पोइ चवंदा साईं न सच ॿुधायो त मुंहिंजो नालो छा आहे। मां चवां तुंहिंजो नालो गोबिंद आहे। चवंदो न साईं मुंहिंजो नालो गिरधर आहे। गिरधर आई? हा, मोहन लाल जो पुटु। न साईं सुंदर लाल जो पुटु। ओ अच्छा अच्छा, तूं सखर पुराणे में रहंदे? चए न साईं मां तव्हांजे पाड़े में लारकाणे में रहंदो हुउसि। उहो ॾींहुं उहो शींहुं हाणे मां कसम खणी छॾियो आहे त कंहिंखे चवंदुसि न त सुञाणाए थो। भाई लॻनि था, रोश लॻनि था, रुॻो महिरबानी करे ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे। नाला नथा यादि अचनि। कहिड़ो कमु आहे जो हिक खे अॼु पराओ पीउ ॾिजे, पराओ नालो ॾिजे, पराओ ॻोठु ॾिजे, पर ईअं ॾिसण में ईंदो आहे त जेॾांहुं करियां परख तेॾांहुं मुंहिंजो साहिबु साम्हूं, उहो मुंहिंजो साहिबु साम्हूं आहे। दादा मोहम्मद रफ़ीअ खां भोजल जो गीत ॻारायो, बादल आया बहार मियां, कर का वसन जी यार मियां।
ॾियारियुनि में त छा, सदियुनि में बि दादा राम पंजवाणीअ जहिड़ो को विरलो पैदा थिए। कंगाल करे ॾोह असांजा कीन ॾिसे, शल पंहिंजी महर करे। पेश आहे सिंध में ठहियल ही वीडियो गीत तुफैल संजराणीअ जे आवाज़ में। नफियस बात दा पानी मिलिया हर रंगे हर जाई अंदर बूटी मुश्क मचाया ते जान पुलण आई जीवे कामिल मुर्शिद बापू जहे बूटी मन लाई। जे छमे राजिया जे के साराजिया ओ राजा को फकीर बासी कर जी बासिया ओ राजा को फकीर बासी कर जी बासिया जे छमे राजिया जे के साराजिया जे छमे राजिया जे के साराजिया। हर को सफर करे पीर पैगंबर कई वया बिंदो हर को सफर करे पीर पैगंबर कई वया बिंदो हर को सफर करे। कहलाए तो कूड़ कमाई भी दिखाई हथ करे अले जे मेरा जिया अले जे के साराजिया अले जे मेरा जिया अले जे के साराजिया ओ राजा को फकीर बाजी गरजी बाजिया ओ राजा को फकीर बाजी गरजी बाजिया अले जे मेरा जिया अले जे के साराजिया अले जे मेरा जिया अले जे के साराजिया। निबड़त सरे सरे तो पहकर तू तकबर खद कर निबड़त सरे सरे तो पहकर तू तकबर खद कर निबड़त सरे सरे। यारी रख तू रांझन सा यारी रख तू रांझन सा जो दम दम कदर करे अले जे मेरा जिया अले जे के साराजिया अले जे मेरा जिया अले जे के
असांखे तव्हांजे मेल्स जो रायनि जो रहंदो इंतज़ारु त वरी गॾजंदासीं ईंदड़ हफ़्ते। जे तव्हां चाहियो था त असीं तव्हांखे यादि ॾियारियूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सिंधी सुरहाण ॾिसण जूं त तव्हां असांखे कयो हिकु SMS। असांजो नंबर आहे 9769313331 यानी 9769313331 या वरी कयो असांखे हिकु ईमेल। ईंदड़ हफ़्ते वरी गॾजंदासीं हिन ई ॾींहुं हिन ई वक़्त ते। ॾिसण न विसारजो सिंधी सुरहाण। त साथियो तव्हांखे कीअं लॻो ही वीडियो वणियो न त पोइ अॼु ई सब्सक्राइब कयो सभिनी खे ॿुधायो सिंधियत फैलायो।